खैरपुर में पुलिस जे मुबैना ड्रोन हमले में ॿिनि शहरनि जे मारिजी वञण वारे वाक़े हिकु नए बहस खे जनमु ॾिनो आहे। हीउ पहिरियों भेरो आहे कंहिं शहरी इलाइक़े में पुलिस जे ड्रोन हमले में जानी नुक़सानु थियो आहे। हीउ वाक़ियो खैरपुर ज़िले जे कंदरा थाणे जी हद में वाक़े ॻोठ सईद खान लाखो में राति जे पोएं पहर सुबुह जो 3:30 वॻे पेश आयो। सवाल उभिरे थो त पुलिस उते छो वई हुई। सखर पुलिस मूजिबि खेनि इतला मिलियो हो त 4 माण्हुनि जे क़त्ल में घुर्बल हिकु जवाबदार नादिर धारे जो उन ॻोठ में मौजूदु आहे। सखर पुलिस कंदरा जे SHO शौकत आरई जी अॻवानी में उते पहुची घेरो कयो। जानी नुक़सान ऐं मुतासिर धुर जो मौक़ो। हिन वाक़े में 2 ॼणा फ़ौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। फ़ौतनि में 12 वरनि जो नीगर ज़मीन ऐं 27 वरनि जो सदरुद्दीन शामिल आहिनि जेको ज़हनी तौर बीमार हो ऐं संदसि नंढड़ा ॿार आहिनि। मुतासिर ख़ानदान जो चवणु आहे त उन्हनि ते को बि हिकिड़ो कचो केस बि दाख़िल न आहे। उहे आम शहरी आहिनि जिन ते पुलिस ड्रोन ज़रिए बम गिराया आहिनि। तॾहिं त वाक़े बाद सदमे में संदन हिकु औरत बि फ़ौत थी वई आहे। सवाल इहो पैदा थिए थो त छा पुलिस वटि अहिड़ा ड्रोन मौजूदु आहिनि। पुलिस जे ज़रिए मूजिबि सिंध पुलिस वटि अहिड़ा क्वाडकॉप्टर आहिनि जेके 1 खां 4 किलोमीटर ताईं बारूद या मार्टर जा गोला खणी सघनि था। SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी बरतानवी ख़ाबरू इदारे सां ॻाल्हाईंदे तस्दीक कई आहे त जानी नुक़सान ड्रोन हमले मां मार्टर शेल्स लॻण सबबु थियो आहे। त पोइ हींअर ताईं कहिड़ी कार्रवाई थी आहे। वाक़े खां पोइ वारसनि जॾहिं लाशनि सां गॾु SSP ऑफिस आॾो धरणो हयो त पुलिस हरकत में अची वई। करो वज़ीर ज़ियाउल हसन लंजार IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो। कंदरा समेत 3 थाणनि जे SHOs खे मुअतल कयो वियो जॾहिं त हिकु SHO शौकत आरई खे गिरफ़्तार करण जा बि इतला आहिनि। IG सिंध पारां 2 अलॻि जांच कमेटियूं, हिकु CTD ऐं ॿी पुलिस जी क़ाइमु कयूं वयूं आहिनि। हिन मामले ते पुलिस ऑफिसरनि जे बयाननि में बि तज़ाद आहे। जिते SSP खैरपुर ड्रोन हमले जी तस्दीक कई आहे उते SSP सकर अञा उनखे रुॻो फायरिंग जी ॾे वठि जो वाक़ियो करार ॾिनो आहे। असल हक़ीक़त जांच खां पोइ ई साम्हूं ईंदी।